अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। जी लास्ट लेसन में असां पढ़ियोसीं प्लगइन्स जे बारे में। त प्लगइन्स छा आहिनि? प्लगइन्स इज़ अ स्मॉल टाइप ऑफ सॉफ्टवेयर जेके तव्हां इस्तेमालु करे पंहिंजी वेबसाइट जी फंक्शनलिटी खे मैक्सिमाइज़ करे सघो था। अॼु असां ॾिसंदासीं थीम्स खे ऐं थीम्स जे बारे में एक्सप्लोर कंदासीं त थीम्स छा आहिनि। थीम्स बेसिकली जेको असांजो वेबसाइट जो लुक आहे न, उनखे असां जेको आहे संवारण जे लाइ असां थीम्स के जो इस्तेमालु कंदा आहियूं। असां विज़िट साइट कयूं था, हिन महिल जेका असांजी थीम आहे उहा कुझु हिन तरीक़े जी थीम आहे जेको तव्हां वेबसाइट जो लुक ॾिसो था। ऐं कंफ्यूज़ न थिजो, कुझु दोस्त ॾिसंदा चवंदा यार हे कहिड़ी वेबसाइट आहे, हीअं त कॾहिं वेबसाइट ॾिठी कोन्हे का, पर हीअ वेबसाइट अञा शुरूआती मराइल में आहे। इन जे करे तव्हांखे हीअं नज़र अचे थी, हिनखे असां आहिस्ता आहिस्ता इम्प्रूव कंदा वेंदासीं ऐं तव्हांखे इनशाला तमामु घणो मज़ो ईंदो। त हीअ थीम एक्टिवेट थियल आहे। हाणे असां हिते अपीयरेंस में ईंदासीं थीम्स जे लाइ। अपीयरेंस में अची करे उतां तव्हांखे टॉप ते लिखियल नज़र ईंदो थीम्स। थीम्स ते ईंदासीं, हिते वर्डप्रेस जे तरफ़ां कुझु डिफॉल्ट थीम्स ॾिनल आहिनि असांजी। फ़िलहाल 2020 एक्टिवेट थियल आहे, जेका वर्डप्रेस जी न्यू अपडेट आई हिन साल। उन में हुननि हिकिड़ी नई थीम क्रिएट कई 2020। असां वटि 2019 पई आहे, 2017 पई आहे। असां फॉर एग्ज़ाम्पल हीअ थीम जेका आहे इहा एक्टिवेट करे था ॾिसूं। थीम जेका इस्तेमालु करण जे लाइ सभ खां पहिरियों हुनखे एक्टिवेट कंदा आहियूं। हिकु ॻाल्हि हिते यादि रखो त जेका थीम असां वटि हिते मौजूदु आहे उहा असां तेसिताईं इस्तेमालु नथा करे सघूं जेसिताईं असां हुनखे एक्टिवेट नथा कयूं। हाणे ॾिसो, हीअ थीम असांजी एक्टिवेट थी वई ऐं जॾहिं असां विज़िट कंदासीं साइट खे त असांजो थीम जो जेको लुक आहे उहो मुकमल तौर ते चेंज थी चुको आहे। उन खां पोइ अगरि असां थीम्स चेंज करणु चाहियूं था, असां हिननि ॿिन्ही खां मुख़्तलिफ़ थीम्स जेको आहे इस्तेमालु करणु चाहियूं था, त मथां तव्हांखे एड न्यू जो बटन नज़र ईंदो, या हेठि तव्हां बॉटम में ॾिसो था एड न्यू थीम लिखियलु आहे। अगरि असां एड न्यू थीम कंदासीं त असां वटि साॻे तरीक़े सां जीअं प्लगइन्स असां इस्तेमालु कयूं पिया या डाउनलोड कयूं पिया, त उन में पॉपुलर ऐं रिकमेंडेड जूं कैटेगरीज़ हुयूं। साॻे नमूने सां थीम में बि असां वटि कुझु फीचर्ड थीम्स आहिनि, जेके टॉप रेटिंग वारियूं थीम्स आहिनि उहे असांखे वर्डप्रेस सजेस्ट करे थो। उन खां अलावा पॉपुलर थीम्स में वञूं था पिया, ही कुझु पॉपुलर थीम्स आहिनि। ऐं उन खां अलावा लेटेस्ट जेके ताज़ियूं थीम्स आयल आहिनि, बिल्कुलु रिसेंटली जेके रिलीज़ थियूं आहिनि, कुझु उहे थीम्स बि ॾिसी था वठूं। हाणे असां थीम जेके आहिनि फ़िलहालु कानका थीम असां यूज़ करे था वठूं। हीअ ॾिसूं था, हिन जो थीम जो नेम आहे कोडेरो। हिते तव्हांखे हिकिड़ो बटन नज़र अचे थो डिटेल्स एंड प्रीव्यू। जॾहिं तव्हां डिटेल्स एंड प्रीव्यू खणंदव त लेफ्ट साइड खां तव्हांखे थीम जी मुकमल डिटेल नज़र ईंदी ऐं राइट साइड खां हुनजो तव्हां प्रीव्यू ॾिसी सघो था। हुनजा एलिमेंट्स कीअं हूंदा, हुनजो हेडिंग जा कलर्स ऐं फ़ॉन्ट्स कीअं हूंदा, हुनजी अगरि असां पोस्ट एड कयूं था त उहा कीअं हूंदी। हीअ मुकमल तौर ते तव्हांखे हिकिड़ो प्रीव्यू नज़र अची वियो। साॻे नमूने सां जीअं प्लगइन्स असां इंस्टॉल कया हुआसीं पहिरियां ऐं उन खां पोइ एक्टिवेट, साॻे तरीक़े सां हीअ थीम पहिरियां असां इंस्टॉल कंदासीं। इंस्टॉल थियण खां पोइ जीअं असां प्लगइन्स खे एक्टिवेट कयोसीं, थीम खे बि असां एक्टिवेट कंदासीं। हीअ थीम असांजी हिन महिल एक्टिवेट थी चुकी आहे। ख़बर कीअं पए त कहिड़ी थीम एक्टिवेट थियल आहे हिन महिल? त तव्हां ॾिसो था त हिते एक्टिव लिखियलु आहे, एक्टिव जो लफ़्ज़ थीम जे वारो लिखियलु आहे। हाणे हीअ थीम एक्टिवेट करण खां पोइ असां वेबसाइट खे रिफ्रेश कंदासीं त ॾिसो असांजी थीम चेंज थी वई। सिंधी अकेडमी नेम जेको आहे असांजो टॉप ते अची वियो ऐं उन खां अलावा जेको ओवरऑल जेको लुक तव्हांखे नज़र ईंदो हूंदो थीम जो, तव्हांजी वेबसाइट जो, उहो मुकमल तौर ते चेंज थी चुको आहे। जॾहिं असां हिन पोस्ट में एंटर थींदासीं त हिन पोस्ट जो जेको तरीक़ेकार आहे या जेको हुनजो स्टाइल आहे उहो बि असांखे चेंज नज़र ईंदो। त ही हुई थीम्स ऐं उन खां अलावा हिनखे असां पंहिंजे हिसाब सां कस्टमाइज़ बि करे सघूं था। अपीयरेंस में तव्हां ॾिसो था थीम्स जे हेठां कस्टमाइज़ जो लफ़्ज़ लिखियलु आहे। जॾहिं असां कस्टमाइज़ ते क्लिक कंदासीं त साॻी थीम जेको असां वटि राइट साइड खां खुली ईंदी ऐं लेफ्ट साइड खां तव्हांखे हिकिड़ी टूल बार नज़र ईंदी, जंहिंजे ज़रिए तव्हां पंहिंजी वेबसाइट खे लाइव एडिट करे सघो था। साइट टाइटल आहे ऐं ही टैगलाइन आहे जंहिंमें लिखियलु आहे जस्ट अनदर वर्डप्रेस वेबसाइट। फॉर एग्ज़ाम्पल असांजी एजुकेशनल वेबसाइट आहे या लर्निंग मैनेजमेंट सिस्टम आहे, असां लिखूंसि था लर्निंग मैनेजमेंट सिस्टम। त तव्हां ॾिसो था हितां असां लेफ्ट में लिखंदा वञूं था पिया ऐं राइट में हू हितां चेंज थिए थो पियो।
असां हिते लाइव एडिटिंग करे सघूं था। उन खां अलावा असां अगरि कोई लोगो एड करणु चाहियूं अगरि वेबसाइट में फॉर एग्जांपल असां एड करणु चाहियूं था पिया काई बि इमेज असां ॾेई था छॾियूं। फॉर एग्जांपल ही फेसबुक जी आहे, सैम्पल जे तौर ते मां यूज़ कयां थो। हीअ असां सिलेक्ट कंदासीं त तव्हां ॾिसो था त हिते असांजो लोगो अची वियो ऐं असांजो जेको नेम आहे सिंधी अकेडमी उहो हले पियो। कुझु वेबसाइट्स कुझु थीम्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे नेम ऐं लोगो ॿई गॾु इस्तेमालु करणु ॾींदियूं आहिनि, पर कुझु थीम्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लोगो इस्तेमालु करे सघो था ऐं टाइटल न। हिनखे रिमूव कंदासीं, असांजो सिंधी अकेडमी नेम अची वियो। उन खां अलावा हिन में ॿी बि मज़ीद सेटिंग आहे। तव्हां हिन में लेआउट जी सेटिंग करे सघो था, कहिड़े क़िस्म जो लेआउट हुजे, पोस्ट वग़ैरह किथे हुजनि, फुटर लेआउट तव्हांजो जेको फुटर आहे उनजो लेआउट कीअं हुजे। त तव्हां जीअं हिनखे चेंज कंदा वेंदव तव्हां हेठि ॾिसंदव त उहा चेंजिंग तव्हांखे राइट साइड खां नज़र ईंदी पई। कलर्स तव्हां पंहिंजे हिसाब सां चेंज करे सघो था। हिन महिल अगरि ही ग्रीन पिंक कलर आहे त तव्हां हिनखे ब्लू करे छॾियो त तव्हां ॾिठो त हिते कलर जेको आहे सॼी टेक्स्ट जो चेंज थी वियो। ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेको आहे टाइपोग्राफी जा आहिनि, अगरि तव्हां फ़ॉन्ट्स चेंज करणु चाहियो था फ़ॉन्ट चेंज थी वेंदो। तव्हांजी नेविगेशन मेन्यू हिन महिल हिते न आहे लॻियल, पर अगरि तव्हां उनजो फ़ॉन्ट चेंज करणु चाहियो था, तव्हां कंटेंट जो फ़ॉन्ट चेंज करणु चाहियो था, तव्हां हेडिंग जो फ़ॉन्ट चेंज करणु चाहियो था त तव्हां हिते ॾिसंदा वेंदव त फ़ॉन्ट्स चेंज थींदा वेंदा। उन खां अलावा फ़ॉन्ट जी साइज़ घणी हुजे, फ़ॉन्ट जी साइज़ अगरि वधाइणु चाहियो था उहा वधी वेंदी। ऐं हेडर इमेज अगरि तव्हां काई बि इमेज ॾियणु चाहियो था हेडर जी जाइ ते तव्हां काई बि हेडर इमेज इस्तेमालु करे सघो था। फॉर एग्जांपल असां हीअ इमेज इस्तेमालु था कयूं। तव्हांजी इमेज जी जेका साइज़ आहे उहा डिफाइन कंदी आहे त केतिरे टाइम में उहा अपलोड थिए थी पई। सिलेक्ट एंड क्रॉप कंदासीं। अगरि असां फॉर एग्जांपल ही हिकिड़ो टुकड़ो असां इस्तेमालु करणु चाहियूं था त असां क्रॉप इमेज कंदासीं। असांजो जेको हेडर आहे तव्हां हुन में ॾिसो त बैकग्राउंड में इमेज अची वई। उन खां अलावा इमेज जी कुझु सेटिंग्स हिते का थीम रखंदी आहे, का थीम न रखंदी आहे। तव्हां ॾिसो था त असांजी साइट जो लुक जेको आहे उहो मुकमल तौर ते चेंज थींदो थो वञे। सो अगरि हिन में होमवर्क तव्हांखे ॾियणु चाहियां त उहो इहो ई आहे त तव्हां मुख़्तलिफ़ थीम्स जेको आहे एक्सप्लोर कयो वञी, उनखे एड न्यू कयो ऐं थीम्स ॾिसो, उन्हनि खे एक्टिवेट कयो, इंस्टॉल कयो ऐं उन खां पोइ उनखे कस्टमाइज़ करे तव्हां पंहिंजे हिसाब सां थोरो एक्सप्लोर कयो ऐं कोशिशि कजो त ज़्यादा थीम्स जेके आहिनि उहे इंस्टॉल न कजो, छो जो जेतिरो थीम्स ऐं प्लगइन्स जो लोड वधीक हूंदो तव्हांजी वेबसाइट ओतिरो वधीक स्लो थी वेंदी। वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं अल्लाह।